नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने पाक में एक नेक औरत आ जंहिंजो तफ़सीर नालो लिखनि था बीबी खौला बिनते सालबा। इहो अलाह जे बानी जो नालो आहे। उनखे बि पंहिंजे मुड़ुस इहे ई लफ़्ज़ चया त तूं मुंहिंजे लाइ ईअं जीअं मुंहिंजे लाइ माउ आहे। पाड़े जा चङा मुड़ुस आया, फ़ैसिलो कयो त हीअ तुंहिंजी माउ थी वई, निकाह टुटी पियो, तलाक अची वई, हिनखे पंहिंजे घर खां कढ, वरी घर में पेर न पाए। हाणे उहा बीबी खौला पंहिंजे घर खां रोई करे मोकिलाए थी। ॿ नौजवान न्याणियूं अथव, सॾके न्याणियूं, जेका सिक लाइणी अथव मां लाए वठो, वरी मां तव्हांजे पीउ जे घर में न ईंदसि। ॿई नौजवान न्याणियूं भाकुर पाए माउ खां पुछा कंदियूं, अम्मा हितां जो वेंदीअ त काॾे वेंदीअ? कॾहिं असांखे सिक लॻे असां त अची सिक लाहियूं न। अम्मा चए थी जेका सिक लाइणी अथव लाए वठो, मां पंहिंजे अबे जे घर न वेंदमि। मेहणा ॾींदा, मयारा ॾींदा, चवंदा त मुड़ुस सां सही न हले तॾहिं इहे लफ़्ज़ चई तोखे तलाक ॾिनी अथई, बसि जेका सिक लाइणी अथव लाए वठो, मूंखे जाॾे मुंहुं आयो न मां हली वेंदुसि। न्याणियूं जवान चवंदियूं, अम्मा भला पोइ असां तोखे अहिड़ो घर ॾसियूं जिथे मेहणो बि न मिलई, मयार बि न मिलई, तुंहिंजी अबे अम्मा जे घर खां वधीक सुहिणो घर, पर रूई ज़मीन जे घर खां वधीक सुहिणो घर। अम्मा पुछा करती, न्याणियूं उहो कहिड़ो घर आहे? न्याणियूं चवंदियूं, इहो घर आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर आहे। अम्मा चए थी जे मूंखे अहिड़ो घर मिले त मूंखे ॿियो छा खपे, तव्हां बि मां सां गॾु हलो। हाणे अॻ में अम्मा कढ ॿ नौजवान न्याणियूं रोईंदियूं रोईंदियूं मुंहिंजे सुहिणे अरबी साईं जे घर में ॿिए पारी खां अॻ में पहुतियूं आहिनि। साईं जन आराम में आहिनि, रोअण जो आवाज़ ॿुधी आराम मां जाॻिया। फरमान था आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा केर था रोअनि? अर्ज़ कर थी सही हिकु बीबी खौला, ॿ उन जूं नौजवान न्याणियूं उहे रोअनि थियूं। फरमान था हेॾे वठी अचनि आयूं आहिनि। साईं जन फरमान था बीबी खौला कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ो ॾुख आहे जो रो थियूं? चवण लॻी सही मूंखे मुड़ुस हे लफ़्ज़ चया आहिनि त इन के अंते अलैया का ज़हर उम्मी, तूं मुंहिंजे लाइ ईअं जीअं मुंहिंजे लाइ माउ आहे। पाड़े जा चङा मुड़ुस आया, फ़ैसिलो कयूं त हीअ तुंहिंजी माउ थी वई, निकाह टुटी पियो, तलाक अची वई, हिनखे पंहिंजे घर खां कढ, वरी घर में न अचे। साईं मां चयो त मां बरमोह कयां, पर न्याणियुनि चयो आहे तुंहिंजे घर जे लाइ असां अर्ज़ खणी आयूं आहियूं त मूंखे पंहिंजे घर में रहा। साईं जन फरमान था बीबी खौला इहो फ़ैसिलो मुंहिंजे मालिक अल्लाह जे हथ में आहे। हाणे हीअं कर, तूं बि वञी करे दाह ॾे पंहिंजे मालिक अल्लाह खे, फरियाद ॾे पंहिंजे मालिक अल्लाह खे। मां मुहम्मद बि रहमत जा हथड़ा खणा थो, पोइ फ़ैसिलो कंदो त मालिक अल्लाह कंदो। तफ़सीर मारिफुल क़ुरान लिखे थो, उन बीबी खौला पंहिंजे ॿिनि नौजवान न्याणियुनि खे वरितो, अची जबल जे चोटी ते बीठी। न्याणियुनि खे चए थी ॻाल्हि ॿुधो, नबी साईं बि ईअं चयो आहे त रब जी दरबार में दाह कर, फरियाद ॾे पंहिंजे मालिक अल्लाह खे। हाणे मां हथ खणी करे क़ुरान पाक मां उहे आयतां पढ़ां थी जंहिंमें मालिक साईं जा मिठड़ा नाला आहिनि। मां आयत पढ़ी बसि कयां, तव्हां ॿई न्याणियूं आमीन चइजो। किताल खंदाणे जबल जे चोटी ते बीठी आहे, क़ुरान पाक मां उहे आयतां पढ़े थी जंहिंमें अल्लाह साईं जा मिठड़ा नाला आहिनि। इशारो कजे थी हो वल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैबि वश्शहादा, आलिमुल ग़ैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम। अञा बि दिलि सां सभई सुभान अल्लाह सभई चओ अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे। चओ हिन न्याणियुनि समेत जबल जे चोटी ते दाह कई, हेॾे नबी साईं रहमत जा हथ खई वेठो आहे। अञा साईं जा रहमत जा हथ मथे आहिनि, रब जिबरील खे मोकिलियो। क़ुरान पाक में हे 28 सिपारे जूं आयतूं नाज़िल थियूं जंहिंमें अल्लाह साईं सॼी ॻाल्हि सम्झाई। रब साईं क़ुरान पाक में समझायो, क़द समी अल्लाहु क़ौलन लती तुजादिलुका फी ज़ौजिहा
وتشتكي إلى الله والله يسمع تحاوركما إن الله سميع بصير قد سمع الله बेशक ॿुधो अल्लाह लफ़्ज़ी माना तो क्या ख्याल कजो قول التي गुफ्तगूनी औरत जो तुजादिलु फी ज़ौजिहा पैगंबर जे तोखां पंहिंजे मुड़स जे बारे में पुछा पे कई त मूंखे मुड़स हे लफ़्ज़ चया आहिनि ओ मुंहिंजा हबीब करीम तो उनखे हीअं ॾस ॾिनो पियो तो चिस पे त वतशतकी इलल्लाह वञ दाह ॾे पंहिंजे मालिक अल्लाह खे फरियाद ॾे पंहिंजे मालिक अल्लाह खे वल्लाहु यसमउ तहावरकुमा माला तव्हां ॿिन्ही जे गुफ़्तगीअ खे ॿुधां पियो इन अल्लाह समीउम बसीर बेशक माला ॿुधंदड़ बि आहियां बसीर ॾिसंदड़ बि आहियां तुंहिंजे चवण जे करे नियाणियुनि खे वठी जबल जे चोटी ते दां कयईं उन जे दां जे करे उन जी त मां मुश्किल आसान कई पर क़यामत ताईं तो मुहम्मद करीम जे उम्मत जी बि माला मुश्किल आसान करे छॾी हाणे पुछूं क़ुरान खां कीअं उम्मत जे बारे में मुश्किल आसान थी अॻिते अल्लाह जो कौन जे दो वल्लज़ीन युज़ाहिरून मिनकुम मिन निसाइहिम मा हुन्ना उम्महातिहिम इन उम्महातुहुम इल्लल्लाही वलदनहुम व इन्नहुम लयक़ूलून मुनकरम मिनल क़ौलि वज़ूरा व इन्नल्लाह लअफ़ूवुन गफ़ूर हुकुम जो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बीबी खौला खे वठी हिन जे मुड़ुस ॾे वञेसि खामद ॾे वञेसि चवेसि त कानून तुंहिंजे अरब जो न हलंदो कानून मुंहिंजे अलाह जो हलंदो चवेसि त फ़ैसिलो तुंहिंजे अरब जो न हलंदो फ़ैसिलो मां अलाह जो हलंदो साईं तुंहिंजो कहिड़ो फ़ैसिलो आहे रब चए थो अल्लज़ीन युज़ाहिरून मिनकुम मिन निसाइहिम उहे मर्द जेके पंहिंजे घर वारनि सां ज़िहार था कनि ज़िहार चइबो आहे अरबी में ज़ाल खे माउ करे छॾे ज़ाल खे भेण करे छॾे ज़ाल खे न्याणी करे छॾे ज़ाल खे अहिड़ी औरत सां तशबीह ॾे जंहिंसां हिन जो निकाह हराम आहे अरबी में हिनखे चइबो आहे ज़िहार हाणे जीअं ज़ाल खे माउ करे छॾियो अथई न चवेसि त मां हुन उम्महातिहिम इन्ही लफ़्ज़ चवण जे करे ज़ाल माउ न थींदी आहे इन उम्महातुहुम इल्लल्लाही वलदनहुम क़ुर चए थो माउ त उहा थींदी आहे जंहिं तव्हांखे पंहिंजे पेट खां ॼणियो आहे जेका तव्हांखे माउ ॼणे थी न उहा माउ थींदी आहे इन लफ़्ज़ चवण जे करे ज़ाल माउ बि न थींदी निकाह बि न टुटंदो तलाक बि न ईंदी बाक़ी क़ुर चए थो इहे लफ़्ज़ भला कोन्हनि के जो तव्हां पंहिंजे घरवारी खे चओ जंहिं चया आहिनि चवनि त ज़िहार जी चटी भरनि मां अल्लाह ज़बान वारी ग़लती बि बाने जी माफ़ करे छॾींदो आहियां माना इन लफ़्ज़ चवण जे करे ज़ाल खे तलाक बि न ईंदी निकाह बि न टुटंदो माउ बि न थींदी बाक़ी क़ुर लफ़्ज़ चए थो व इन्नहुम लयक़ूलून मुनकरम मिनल क़ौलि वज़ूरा ये भला लफ़्ज़ कोन्हनि जो तव्हां पंहिंजे ज़ाल खे चयो जंहिं चया आहिनि अॻिते वरी अल्लाह क़ुर पाक में चटी बयानु कई अथव अॻिते अल्लाह जो क़ुर चटी बयानु कंदे लफ़्ज़ चए थो ॿुध खुदा जो काजे दो वल्लज़ीन युज़ाहिरून मिन निसाइहिम सुम्मा यऊदून लिमा क़ालू फतहरीरु रक़बतिन मिन क़ब्ल अन यतमासा ज़ालिकुम तुअज़ून बिही वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर रब साईं फरमाए थो जंहिंखो ज़िहार थी वियो इहे लफ़्ज़ चई अथई पंहिंजे घर वारी खे चवनि त बानो आज़ाद कनि पर जे बानो आज़ाद नथा कनि फमन लम यजिद फसियामु शहरैन मुतताबिअैन मिन क़ब्ल अन यतमासा फमन लम यस्तति फइत्आमु सित्तीन मिस्कीना ذلك لتؤمنوا بالله ورسوله وتلك حدود الله
वलिलकारीन अज़ाबुन अलीम। बाने आज़ाद करण जी ताक़त नथनि त 2 महीना लगातार रोज़ा रखनि, रोज़ा नथा रखी सघनि त फ़इताम सित्तीन मिस्कीना 60 मिस्किन खे ताम खाराइनि। रब फरमातो मां ज़बान वारी ग़लती बि मां हिनजी माफ़ करे छॾींदो आहियां। अब आ दीन ते हलो त ॾाढो आसान अथव, दीन में ॾुखियाई कोन्हे वका। युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र। रब फरमातो मां तव्हां सां इरादो कयां थो आसानी जो, ॾुखियाई जो तव्हां सां इरादो कोन्हे को। दीन में ॾुखियाई कोन्हे वका। हिकिड़ा चवंदासीं दीन में ॾुखियाई आहे, वाह आसानी अथव। हलो त एॾो आसान अथव जीअं अटे मां वार निकिरी वेंदो आहे, ऐं न हलो त पोइ त निमाज़ ई तव्हांखे ॾुखी लॻंदी। दीन में अल्लाह आसानी रखी अथव। तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे, नबी साईं जे दरबार में हिकिड़ो जवान बीठो आहे परेशान। पाण फरमाता छो परेशान आहे? चई साईं इहो मसइलो आहे, अॼु मूंखे ॾींहं जो रोज़ो हो, रोज़े जी हालत में मां पंहिंजे घरवारी सां हम बिस्तरी कई आहे, ॿुधायो त मां छा कयां? नबी साईं फरमाता शहर ने मुतताब आहिनि, 2 महीना लगातार रोज़ा रखो। चई साईं हिकु रोज़े में इहो हाल थियो आहे, मूंखां रोज़ा कोन थी ॾेई, मां 2 महीना रोज़ा न रखी सघंदुसि। फरमाता फ़अतिम सित्तीन मिस्कीना, भला 60 मिस्किन खे ताम खारा। साईं मां त ग़रीब ऐं मिस्कीन आहियां, मां वटि एतिरो ताम ई कोन्हे, मां किथां खारायां? फरमाता वे मन को अलाह जो बानो अचे, पोइ तोखे ॾियूं था, तूं वञी करे चटी पूरी कर। हे तिरमिज़ी शरीफ़ जा लफ़्ज़ अथव। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो जवान टोकरो खारकनि जो खणी नबी साईं जी दरबार में पेश कयईं। नबी साईं हुन जवान खे चयो खण हे टोकरो खारकनि जो, वञी 60 मिस्किन खे खाराए करे वञी पंहिंजी चटी पूरी कर। हो टोकरो मथे ते रखी चवण लॻो सोना मुंहिंजे बचन खां मथे को मिस्किन थी सघंदो आहे? नबी साईं फरमाता वञ पंहिंजे बचन खे खाराए। अॻे जो हलियो त नबी साईं खिली करे फरमाता जवान खे ॾिसो चटी भरण आयो कि न उती चटी वठी वेंदो पियो आहे। अल्लाह दीन में आसानी खे ॾुखियाई कोन्हे वका। हलो दीन ते, छो त अल्लाह साईं क़ुरान पाक में फरमायो मां तव्हां सां राज़ी दीन जे करे आहियां। मदां को ख़ुशि थिए त मूंखे दौलत आहे, दुनिया है ज़मीनान बाग़न, अल्लाह राज़ी आहे। न रब साईं जो क़ुरान चए थो अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब चए थो मां राज़ी तव्हां सां हिन जे करे जो मां अल्लाह तव्हांखे दीन जहिड़ी दौलत ॾिनी आहे। अब आ दौलत अथव दीन वारी, हे दुनिया कंहिं कम जी न अथव। हिते बि ॾुखियाई, अॻिते बि ॾुखियाई।